अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह जो कलाम, शाह जो रिसालो कहिड़नि कहिड़नि आलमनि छपायो। यानी त शाह जा रिसाला कहिड़ा कहिड़ा माना मुख़्तलिफ़ शाह जा रिसाला असांखे मिलनि था ऐं माना उन्हनि खे आलमनि जे हिसाब सां असां उन्हनि खे डिवाइड कंदासीं, कहिड़नि कहिड़नि आलमनि उन्हनि खे सहेड़ियो, उन्हनि में कहिड़ा कहिड़ा सुर हुआ ऐं इहे सभु शयूं असां ॾिसंदासीं। त दोस्तों जेको आहे शाह जो रिसालो, अच्छा, शाह जे रिसाले जे हिसाब सां ॿ शयूं आहिनि। हिकु त इहो आहे त हिकिड़ो किताब जी सूरत में हिकिड़ो मजमूई तौर ते जेको सहेड़ियो वियो हुजे, हिकिड़ा आहिनि उहे। ॿिया आहिनि कलमी नुस्ख़ा जेके मिलिया हुजनि मुख़्तलिफ़ हुन खां माना जेको खणी चइजे त पार्ट्स में या हिसनि में कुझु थोरा थोरा मिलाया हुजनि, उनखे चइबो वरी उहे नुस्ख़ा नंढा नंढा। सो उहे केतिरा ई असांखे शाह जे रिसाले जा नुस्ख़ा बि मिलनि था ऐं उन खां अलावा हिकु किताबी सूरत में हिकिड़ो मजमूई तौर ते असांखे रिसाला बि मिलनि था। त अचो त इन ते हिकिड़ी नज़र फेरायूं था। त दोस्तों शाह जो रिसालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते बुनियादी तहक़ीक़ 19 सदीअ में शुरू थी। दोस्तों माना 19 सदी में माना अंग्रेज़नि जे दौर में इहा शुरू थिए थी। मौजूदा वक़्त ताईं 15 खां वधीक ॿोलियुनि यानी सिंधी, उर्दू, फारसी, अरबी, अंग्रेज़ी, हिंदी, पंजाबी वग़ैरह में मक़ाला ऐं मज़मून छपिजी चुका हुआ। मौज़ू जे लिहाज़ खां शाह लतीफ़ ऐं लतीफ़ियात हिकु वॾो मौज़ू आहे। बिल्कुलु दोस्तों, शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे उहा हिकु वॾो हिकु पंहिंजे पाण में हिकु वॾो समुंड आहे। हिकु त इन ते मीन्स जेके इन जा सुर आहिनि, उन्हनि जी जेका डेप्थ आहे, उन्हनि जो जेको उन में जेका माना आहे, उन्हनि जी जेका डीप उनजी मीनिंग आहे जेका, ऐं जेके उन में दर्स ॾिनल आहिनि। सो इहा हिकिड़ो वॾो मौज़ू आहे जेको जिन ते मुख़्तलिफ़ आलमनि तहक़ीक़ पिणु कई आहे। अचो त हिकिड़ी नज़र फेरायूं था हाणे रिसाले जा नायाब कलमी नुस्ख़ा। अच्छा, दोस्तों तिमिर फ़क़ीर, दोस्तों इहो असां जॾहिं जीअं त कलोड़नि जे दौर में पढ़ियो होसीं त तिमिर फ़क़ीर बि जेको आहे शाह लतीफ़ जो हम असर हुयो, साॻे ई कंटेम्पररी आहिनि, साॻे ई दौर जा हुआ। सो तिमिर फ़क़ीर जो गॾु कयल नुस्ख़ो। सो अच्छा, बुलड़ी शाह करीम वारे जी दरगाह ते रखियल नुस्ख़ो, इहो बि नुस्ख़ो आहे। अच्छा, दर्सगाह मंसूरा वारो कलमी नुस्ख़ो, इहो हिकु ॿियो नुस्ख़ो थी वियो। कच्छ मां हथ आयल कलमी नुस्ख़ो, ब्रिटिश म्यूज़ियम लंडन वारो कलमी नुस्ख़ो, सैयद इब्राहिम शाह वारो कलमी नुस्ख़ो, दिलदार फ़क़ीर वारो कलमी नुस्ख़ो, पीर गौस मोहम्मद शाह वारो कलमी नुस्ख़ो, माई मुलियाणी नेमत वारो कलमी नुस्ख़ो। त दोस्तों इहे जेके कलमी नुस्ख़ा असां वटि आहिनि, इन्हनि मां ई मवाद, इन्हनि मां ई कंटेंट खणी करे जेको किताबी सूरत में मुख़्तलिफ़ आलमनि छपिरायो ऐं उनखे शाह जो रिसालो जो नालो ॾिनो। सो इन्हनि नुस्ख़नि मां ई उहे रिसाला निकिरनि था। त अचो त हिकिड़ो ॾिसूं था त शाह जा रिसाला कहिड़नि कहिड़नि आलमनि छपिराया आहिनि। त दोस्तों शाह जो रिसालो पहिरियों पहिरियों आहे अर्नेस्ट ट्रम्प। इहो सभ खां पहिरियों किताबी सूरत में अर्नेस्ट ट्रम्प छपिरायो 1866 में। अर्नेस्ट ट्रम्प जर्मनी जो हो ऐं इन्हनि पहिरीं पहिरीं जेका तहक़ीक़ जेका आहिनि कई शाह लतीफ़ ते 1866 में। अच्छा, डॉक्टर साहब जे रिसाले में टोटल 26 सुर आहिनि। अच्छा दोस्तों, इहो अगरि सुवालु अचे थो त असां उन में कुझु शयूं लिखंदासीं, कहिड़नि कहिड़नि आलमनि छपिरायो, हिकु लिखंदासीं बाबा पहिरियां त इहो मथां ॾेई वेंदासीं कलमी नुस्ख़ा कहिड़ा कहिड़ा मिलनि था। उन खां पोइ शाह जो रिसालो जेको डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प वारो, उन में लिखंदासीं सभ खां पहिरियां डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जेको आहे हिन ते तहक़ीक़ कई ऐं सभिनी हिकु सुरनि खे मिलाए करे हिकिड़ो किताबी शक्ल ॾिनी हिन रिसाले खे। जर्मनी जो हो ऐं इन में 739 सुफ़ा आहिनि ऐं कुझु सुर लिखी छॾींदासीं त माना जंहिं डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जे रिसाले में मौजूदु सुर आहिनि, माना सुर कोहियारी, सुर घातू, सुर मूमल राणो, सुर ॾहर, सुर बिलावल, सुर लीला चनेसर। त दोस्तों इहो पहिरियों पहिरियों असांजो हिकिड़ो रिसालो आहे डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प वारो। हिकु त डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जेको आहे हिनखे छपिरायो। हाणे अचूं था दोस्तों वरी ॿिए हिकिड़े उन ते आलिम ते जेको आहे मिर्ज़ा कलीज बेग। मिर्ज़ा कलीज बेग, अच्छा, इहो दोस्तों रिसालो जेको आहे 1913 में पब्लिश थियो, पोकरदास पब्लिकेशन पब्लिशर्स वारनि जे तरफ़ां। इन रिसाले में दोस्तों 37 सुर हुआ। घणा? 37। पहिरें में 26, हिन में 37। 1994 में सिंधी ॿोली अथॉरिटी इन जो चोथों छापो छपिरायो। अच्छा दोस्तों, हिन में जेके सुर हुआ, जेके माना सुर माना खणी चइजे जेके मुख़्तलिफ़ सुर आहिनि, हिकु त कॉमन सुर आहिनि जेके सुर घातू, मूमल राणो, सुर ससुई आबरी, सुर हुसैनी देसी, इहे सभु कॉमन आहिनि तक़रीबन रिसालनि में। सो उन मां कुझु अहिड़ा आहिनि जीअं सुर हीर रांझो, सुर
बसंत बहार सुर ढोल मारुई सुर धनासरी ऐं इहे जेके आहिनि इहे जेके आहिनि एडिशनल हिकिड़ा हिन में मिलनि था असांखे जेके आहिनि सुर जेको शाह जो रिसालो हुयो मिर्ज़ा कलीफ़ बेग वारो इन में। अच्छा, शाह जो रिसालो गुरबख्शाणी वारो। अच्छा, इहो जेको आहे इन जा टे जिल्द आहिनि गुरबख्शाणी वारे जा 1923 में छपियो। अरिड़हं सुर आहिनि हिन में, अरिड़हं। हाणे दोस्तो ॾिसो त हिन में घटि आहिनि सुर रिलेटिवली। हर सुर जे आख़िर में तफ़सीली शरह पिणु ॾिनल आहे, हिन जी माना तफ़सीली शरह ऐं सम्झाणी पिणु ॾिनल आहे। शाह साहब जी सवाने उमिरी ऐं शाइरी बाबति 10 बाब आहिनि। त शाह लतीफ़ जी मीन्स सवाने उमिरीअ ते बि हिकिड़ो माना मुक़दम हिकिड़ो खणी चइजे हिकिड़ो उनजो बयानु लिखियलु आहे उनजी माना उमिरि ते 10 बाब लिखियल आहिनि। अच्छा, इन जा कहिड़ा आहिनि सुर? सुर कामोद, सुर सुहिणी, सुर सामुंडी, सुर ससी याबरी, सुर कामोद। शाह जो रिसालो ॾीपलाई वारो। त दोस्तो इहो हाणे हिकिड़ो थी वियो कलीच बेग, ट्रम्प, गुरबख्शाणी, मोहम्मद उस्मान ॾीपलाई। ॾीपलाई वारो माना मोहम्मद उस्मान ॾीपलाई। हीअ किताब लिखियो मोहम्मद उस्मान ॾीपलाई। अच्छा, गुरबख्शाणी जो पूरो नालो डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी। दोस्तो हिते न लिखियलु आहे, इहो तव्हां नोट करे छॾियो। अच्छा, होतचंद मोलचंद गुरबख्शाणी ऐं डॉक्टर ॾीपलाई वारो यानी डॉक्टर मोहम्मद उस्मान ॾीपलाई, सॉरी मोहम्मद उस्मान ॾीपलाई। ॿियनि रिसालनि जे मुक़ाबले में तमामु घणा सुर अथसि। 1951 में छपायो वियो। त दोस्तो इन में बि इहे सुर इहे साॻा असांजा लिखिबा। सुर सुहिणी थी वियो, सामुंडी थी वियो, ससुई थी वियो, कामोद थी वियो, घातू थी वियो। इहे सुर असांजा जेके आहिनि इन में अची वञनि था। अच्छा दोस्तो ॿियो आहे असांजो हेठि तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो शाह जो रिसालो मोहम्मद सिद्दीक़ मेमण वारो। सिद्दीक़ मेमण वारे रिसाले में दोस्तो 36 सुर हुआ, जंहिंमें सुर कल्याण खां सुर बसंत ताईं। हिन नुस्खे में हीर रांझो, कपायती, प्रभाती, ढोल मारू, धनासरी ऐं बसंत अहिड़ा सुर आहिनि। इहो 1951 में छपायो वियो। दोस्तो इहे जेके सुर आहिनि इहे ॿियनि रिसालनि में आम तौर ते कोन था मिलनि, इहे जेके आहिनि ढोल मारू धनासरी वारा। अच्छा, शाह जो रिसालो कल्याण आडवाणी। त दोस्तो इन में जेके आहिनि 30 सुर हुआ। सम्झाणी ॾिनी वई आहे। 1958 में पहिरियों दफ़ो छपियो। पहिरियों सुर आहे कल्याण ऐं आख़िरी सुर आहे बिलावल, सुर बिलावल। त दोस्तो इहो बि हिकिड़ो आहे कल्याण आडवाणी जो साहिब जन जेको आहे जेको इहो छपरायो। त दोस्तो इहे हींअर ताईं असां पढ़ी चुका आहियूं 6 जेके आहिनि आलमनि जे तरफ़ां जेके छपराया हुया नुस्खनि खां अलावा। अच्छा, शाह जो रिसालो अलामा आया काज़ी। इन में दोस्तो 29 सुर आहिनि। 29 सुर आहिनि। इन मां जेको 30 सुर जेको खणी चइजे कल्याण आडवाणी में आहे, कल्याण आडवाणी में वारे रिसाले में जेको आहे 30 आहिनि, हिन में 29 आहिनि। त हिकिड़ो जेको न आहे मिसिंग आहे उहो सुर केॾारो। सुर केॾारो हिन में जेको आहे कोन थो मिले अलामा आहे काज़ी वारे रिसाले में। सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां 1961 में छपायो वियो। कहिड़ा सुर आहिनि? सुर सारंग, सुर मूमल राणो, हुसैनी, देसी, ससुई ऐं सुरासा, पूरब, अहिड़ा माना सुर असांखे हिन में मिलनि था। दोस्तो इन खां अलावा शाह जो रिसालो डॉक्टर नबी बख्श बलोच जल्द पहिरियों। दोस्तो इन में जेके आहिनि 2 सुर आहिनि। जल्द पहिरियों जेको आहे 2 सुरनि ते आहे, सुर कल्याण ऐं यमन कल्याण। जल्द ॿियों मुख़्तलिफ़ जल्द आहिनि हिन जा दोस्तो। जल्द ॿिए में आहे न घणा सुर? 1 2 3 4 5 5 सुर। सुर 4 सुर, सॉरी 4 सुर आहिनि। सुर खंभात, सुर बरवो सिंधी, सुर सुरी राग, सुर सामुंडी। अच्छा दोस्तो, अच्छा टियों इहो आहे जल्दीन जो, उनमें 7 सुर आहिनि। सुर घातू, खाओड़ी, कपायती, बिलावल, प्रभाती, सुर करायल ऐं सुर ॾेर। अच्छा दोस्तो चौथों आहे उहो 5 सुर आहिनि। सुर आबरी, सुर माज़ूरी, सुर देसी, सुर कोहियारी, सुर हुसैनी शामिल आहिनि। 5जों जेको सुर आहे सुर उनमें 4 आहिनि। सुर राणो, लीला ऐं सुर कामोद। अच्छा दोस्तो जेको इन खां अलावा असांजो जेको इन जो 6हों जिल्द थींदो इन में डॉक्टर गुरबख्शाणी वारे रिसाले में, उन में आहिनि असांजा 4 सुर। सुर रुप, सुर पूरब, रामकली ऐं आसा। ऐं 7हों जेको आहे उहो सुर मारुई, सुर सुहिणी, सुर सारंग। 8हों जेको आहे, अच्छा जिल्द 8हों 29 सुर शामिल आहिनि इन में, 8 जिल्द 8 में। अच्छा दोस्तो उन खां अलावा शाह जो रिसालो शाहवाणी वारो। अच्छा दोस्तो इहो छपरायो के गुलाम मोहम्मद शाहवाणी। 30 सुर आहिनि। 1950 में छपियो।
दोस्तों ईअं मीन्स थोरो थोरो करे लिखंदासीं असां पहिरियों ते उन में लिखंदासीं इन सवाल खे ईअं ठाहींदासीं मुख़्तलिफ़ इहे जेके नाला आहिनि हींअर त तक़रीबन असां 10 खनि पढ़ी चुका आहियूं 8 खनि या 10 खनि एतिरा थी विया हूंदा सो उन में असां लिखंदासीं कंहिं छपरायो कॾहिं छपियो केतिरा सुर आहिनि कुझु सुरनि जा उन्हनि मां नाला लिखी छॾींदासीं त बाबा इन छपरायो इन तहक़ीक़ कई। अच्छा दोस्तों गुलाम मोहम्मद शहवाणी वारो। अच्छा उन खां अलावा शाह जो रिसालो उस्मान अली अंसारी वारो इन में दोस्तों 36 सुर मिलनि था असांखे। अच्छा उन खां अलावा बि दोस्तों जन छपरायो उन्हनि में आहिनि हरूमल हरूमल सिदान हरूमल सिदार नगाणी, बानो ख़ान शेख, मोहम्मद आलिम सूमरो, ताज मोहम्मद निज़ामाणी वग़ैरह। तो दोस्तों इहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ आहिनि इन्हनि बि जेको आहे शाह जे रिसाले खे पिणु सहेड़ियो आहे। सो दोस्तों इन अहिड़े हवाले सां असां जेको आहे न असांजो हिकिड़ो जामे हिकिड़ो कंप्रीहेंसिव खणी चइजे हिकिड़ो सुवाल जेको आहे न असांजो तयारु थी सघे थो। सो आई होप कि तव्हांखे सम्झ आयो हूंदो। इंशाल्लाह मिलंदासीं ॿी वीडियो में। थैंक यू।